कलोई तालके में डेंगी सबब वधीक हिक पीरसन फौत थी वई वाक़े डेंगी जा वधीक 20 केस ज़ाहिर थिया के नवां खे ख़बर ॾियनि पिया त ॻोठ गरड़ाबाह में पीरसन अब्दुल हादी नोड़ियो डेंगी सबब फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त मामले जो नोटिस वठी इलाइक़े में मच्छर मार स्प्रे कराए वञे। ख़बर अवां खे ॾियनि पिया कलोई तालके में डेंगी सबब वधीक हिक पीरसन फौत थियो आहे। डेंगीअ जा वधीक 20 केस ज़ाहिर थिया आहिनि। पीरसन अब्दुल हादी नोहड़ियो डेंगी सबब फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मामले जो नोटिस वठी इलाइक़े में मच्छर मार स्प्रे कराए वञे। कलोई तालके में डेंगी सबब वधीक हिक पीरसन फौत थियो आहे। डेंगीअ जा वधीक 20 केस ज़ाहिर थिया आहिनि। पीरसन अब्दुल हादी नोड़ियो डेंगीअ सबब फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त मामले जो नोटिस वठी इलाइक़े में मच्छर मार स्प्रे कराए वञे। कलोई मां वां खे ख़बर ॾियनि पिया पीरसन अब्दुल हादी नोड़ियो डेंगीअ सबब फौत थी वई आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त मामले जो नोटिस वठी इलाइक़े में मच्छर मार स्प्रे कराए वञे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इरफान खोसो खां। जी इरफान, आगाह कजो। जी बिल्कुल, थरपारकर खाते जी नाअहली साम्हूं आई आहे जॾहिं कलोई इलाइक़े जी यूनियन काउंसिल गुरड़ाबाह जे ॻोठ सेॾियो ऐं पधरियो मुरा में वधीक 20 डेंगी वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं डेंगी वायरस सबब हिकु वधीक पीरसन फौत थी वियो आहे। ॻोठ गुरड़ाबाह में रिटायर्ड प्राइमरी उस्ताद अब्दुल हादी नोड़ियो फौत थी वियो। जॾहिं 4 ॾींहं अॻु साॻी ॻोठ जो मासूम ॿारड़ो डेंगी वायरस सबब फौत थियो। पूरे आज़मगंज जो 1.5 सालनि जो मासूम ॿारड़ो वाहिद बख़्श बूरो जेको फौत थियो। इंतज़ाम पारां 10 ॾींहं अॻु मलेरिया जा केस ज़ाहिर थियण बैदि फॉर्मेटली पूरी करे जॾहिं केस साम्हूं आया हुआ त फॉर्मेटली पूरी करे 1 ॾींहं जी कैंप लॻाए वापसि रवानी थी वई। जॾहिं त मकामी रहवासियुनि जो चवण ते इंतिज़ामिया असांजी वायर करे इलाज जो सहूलियतूं फराहम करे मच्छर मारे स्प्रे कराए रोज़ानो वॾे अंग में मलेरिया जा केस साम्हूं अचनि पिया। नोटिस वठी फौरी तौर ते टीमूं उमाड़ियूं वञनि। जॾहिं त असांजे ॻोठ में इहा अॼु ॿी फौतगी थी आहे त खातो थरपारकर नाहिर बणिजी चुको आहे। DHO असांजी फोन खणण लाइ तयारु न आहे। जी महिरबानी वांची इरफान, आगाह करण लाइ।